टनोजाम रिपोर्ट सरफराज़ अहमद शाहानी। सिंधर यूनिवर्सिटी टनोजाम जे एनिमल हस्बेंड्री एंड वेटनरी फैकल्टी जी मेज़बानी हेठि छितनि जानवरनि खां चकण ऐं उन जे असरनि खां बचाव जो आलमी ॾियारो मल्हायो वियो। उन मौक़े ते एरे थियल सेमिनार खे ख़िताब कंदे एनिमल हस्बेंड्री एंड वेटनरी साइंसिस फैकल्टी जे डीन डॉक्टर गियासुद्दीन शाह चयो त जानवरनि खे छितो थियण खां रोकण लाइ वक़्तु वैक्सीन कराई वञे त जीअं उन्हनि जानवरनि जे नुक़सानकार असरनि खां महफ़ूज़ रही सघिजे। हिन चयो त पालतू तोड़े रोलू जानवरनि में ज़ख़्मी थियण खां पोइ रेज़िस जीवड़ा दाख़िल थी वञनि था, जंहिं करे उहे जानवर छितो थी आम माण्हुनि लाइ ख़तरे जो सबबु बणिजे थो। अक्सर करे जानवरनि में ऐं इंसाननि खे ॾाइण जा वाक़िआ पेश अचनि था। हिन वधीक चयो त दुनिया अंदरि हर साल अॼोके ॾींहं ते वर्ल्ड रेज़िस डे मल्हायो वेंदो आहे, जंहिंजो मक़सदु जानवरनि खे छितो थियण खां बचाव बाबति आगाही मुहैया करणु आहे। उन मौक़े ते ज़र यूनिवर्सिटी जे चौपाई माल जे माहिर डॉक्टर अहमद नवाज़ तुनियो डॉक्टर अलाबख्श कछीवाल ख़िताब कंदे चयो त मालवंद माण्हुनि में रेज़ बाबति ॼाण न हुजण सबबि वॾे तइदाद में जानवर, जंहिंमें अक्सर कुता ऐं बिला छिता थी पवनि था, जंहिं बाद हू चौपाई माल ऐं इंसाननि खे चकण ई ज़ख़्मी करे था विझनि। हिन चयो त अॼोके ॾींहं ते सवें जानवरनि खे गाज़ी बिरादर कंपनी जे तावन सां मुफ़्त वैक्सीन कई वई आहे। सेमिनार खां अॻु वेटनरी फैकल्टी जे डीन ऑफिस खां सर्जरी डिपार्टमेंट ताईं जागरता रैली कढी वई, जंहिंमें प्रोफेसर डॉक्टर रियाज़ लिगारी, डॉक्टर मुनीर अहमद जमाली, अली रज़ा मेमण, शागिर्दनि शागिर्दाणनि उस्तादनि समेत वेटनरी डॉक्टरनि वॾे अंग में शिरकत कई।